सोडल रात मुंहिंजे घर में घिरी मुंहिंजे मथां हथियार सिधा कया अथई ऐं मुंहिंजे ई साम्हूं मुंहिंजे पीउ जी बेइज़ती कई अथई ऐं अधीअ खे हितां वठी वञण जे लाइ हुन जे बाह में हथ विधा अथई। मूंखे मंसूर खान में कमु आहे, मां होॾे थो वञा, पर तव्हां ख़्यालु कजो ककर वारा माठ करे कोन ॾियंदा। ख़बर आहे मूंखे त तव्हां मीर जाफ़र ख़ान लाइ पैसनि ते माण्हू मारींदा आहियो, पर इहो कमु हिते न थींदो। ना सालार, तूं सोढल मथां ज़ोर रख त हू वापसि अचे। जेकॾहिं हू वापसि न आयो न त कंहिं न कंहिं मसइले में फासी पवंदो। मुंहिंजी भेण, तूं अजायो परेशान थी थी। सोढल पंहिंजो ख़्यालु रखी सघे थो ऐं दुश्मन हुनजो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। अदा ॻाल्हि दुश्मनी जी नाहे, पर हिन वक़्तु अदा वारा बि सोढल जे ख़िलाफ़ आहिनि। सोढल ॿार नाहे, ही समूरा मसला उन जे अॻियां ई आहिनि। कोई बि उन तरफ़ वियो आहे त हू पंहिंजो ख़्यालु रखंदो।